नाज़रीन खिपरो में शहरन शहीद चौक ते व्याज खोरन खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। वीडियो लिंक ते मौजूद है खिपरो मां असद शाह। जी बिल्कुल, असां इन वक्त खिपरो जे शहीद चौक ते मौजूद आहियूं। मुझे बैक साइड में ॾिसी सघो था त हिते हाले पोटा बिरादरी जा माण्हू हिकु बाअसर व्याज खोर जे ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल आहिनि। वधीक इन्हनि मुज़ाहिरीन खां पुछंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। साईं अली गुल शाह है, उनजो पी करम अली शाह है। उन्हनि असां कूड़ा केस कया आहिनि, थोरा ई पैसा ॾेई उन्हनि ते व्याज लॻाए बीणा चवणा करे उहे बि असां खां भराए विया आहिनि, पैसा बि असां खां वठी विया आहिनि। वरी FIR कराए छॾी आहे, सांगड़ में बि कई आहे, मीरपुर ख़ास में बि कई आहे, खिपरो मंझि आहे। असांजे दर ते रोज़ानी पुलिस अचे पई, रोज़ असीं तंग थी विया आहियूं, तंग थी एहतजाज करियूं ऐं बस वारनि खे अपील था करियूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। हिते जा मुक़ामी वॾा हिकिड़ा व्याज खोरनि वॾियूं माफ़ियाऊं आहिनि जेके काफ़ी अरसे खां पहिरीं त हू टूणनि फीणनि जो धागनि तवीज़नि जो कारोबार कंदा हुआ। हाणे जेको आहे जॾहिं उन्हनि वटि जजी मिल्कियत हराम जी मिल्कियत गॾु थी आहे त हुननि छा कयो आहे जो हिते ॿ नंबरी धंधो माण्हू जेके मुक़ामी मिसकिन माण्हू आहिनि, मजबूर माण्हू आहिनि, उन्हनि खे जेको आहे जो 5,000 व्याज ॾेई उन खां 10,000 व्याज वसूल कनि था। हिते काफ़ी ख़ुदकुशी जा वाक़िया पेश अची चुका आहिनि। हिते जा सांझेवंद माण्हू केतिरा ई भेरा इन्हनि सैयदनि ख़िलाफ़ एहतजाज करे चुका आहिनि, पर इंतिज़ामिया जेको आहे सो अञा ताईं तहरक में न आई आहे। जेके हिते व्याज खोर आहिनि उन्हनि इन ग़रीबनि खे माना जीअण हराम करी छॾियो आहे। 8-10 हज़ार रुपया ॾेई पोइ लखे रुपयनि जा चेक वसूल करे इन्हनि खां ग़रीबनि खां ज़ुल्म कयो वञे थो। असां IG सिंध, वज़ीर आला सिंध ऐं चीफ जस्टिस सिंध सां अपील था कयूं त इन व्याज खोरनि खे ॾुजो ॾिनो वञे कि जिनके खिलाफ़ ये एहतजाज आहे उहे ग़रीब माण्हुनि खे खां व्याज वसूल करे जेकॾहिं नथा ॾियनि त उन्हनि जे मथां कूड़ियूं FIR दाख़िल करे उन्हनि खे तंग कयो थो वञे। असां SP सांगड़ खां इहा घुर था कयूं त बराए महिरबानी व्याज खोरनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे। बराड़ी जे माण्हुनि जा सभु गिरी थिया पिया आहिनि, उनजा कागज़, ॿिन्हिनि जा कागज़, ज़मीन जा कागज़ात, गाॾियुनि जा फाइल क़ाबू थिया पिया आहिनि। इहे असांजा बंद तबिको हुयो, सोशल मीडिया जेके बि दोस्त हुयो सभई आवाज़ उचारियो त हिन ग़रीबनि खे असांखे व्याजनि खां आजो करायो। असांजूं बनियूं, असांजे जेके ज़मीन जा कागज़ात सभु व्याजनि ते गिरी थिया पिया आहिनि। जी बिल्कुल, असां मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त हिकु बाअसर व्याजखोर आहे जेको कुझु पैसनि जी लालच ॾेई उन खां पोइ हू कूड़ा चेक वठी हिते जे रहवासियुनि ते लखे रुपयनि जूं FIR कराए थो। हिननि रहवासियुनि जो इहो पिणु चवणु आहे त अहिड़ी दाह इंतिज़ामिया खे बार बार ॾिनी आहे, पर इंतिज़ामिया का बि कार्रवाई करण जे लाइ तयारु न आहे। ॻोठाणनि मुज़ाहिरीन इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फ़ौरन नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। जी।